अस्सलाम वालेकुम आरबीएस बिज़नेस रिसर्च अकेडमी में मां तव्हां सभिनी खे भली कार चवां थो। अॼु हिन वीडियो नंबर 19 में मां डिस्कस कंदुसि त कॉम्प्लेक्स मेडिटेशन छा हूंदी आहे। वीडियो नंबर 17 में असां सम्झोसीं त जेका मेडिएशन छा हूंदी आहे ऐं उन में असां वटि हिकिड़ो डिपेंडेंट हिकिड़ो इंडिपेंडेंट ऐं हिकिड़ो मेडिएटर हूंदो आहे। कॉम्प्लेक्स मेडिटेशन में असां वटि केतिरा जेका मेडिएटर थी सघनि था ऐं उन खां पोइ उहो जेके रिज़ल्ट असांखे मिलनि था त उन रिज़ल्ट्स में केतिरा डायरेक्ट पाथ आहिनि, केतिरा इनडायरेक्ट पाथ आहिनि, केतिरा जेके रिलेशनशिप जेके पाथ इन जेके रिलेशनशिप उहे सिग्निफिकेंट आहिनि ऐं केतिरा असांजा नॉन सिग्निफिकेंट आहिनि। इहे सभु शयूं असां अॼु हिन वीडियो में सम्झंदासीं। दोस्तो, मुंहिंजो नालो डॉक्टर रहीम बख्श सुमरो आहे। मां शाबती सां तालुक़ु रखां थो ऐं ही मुंहिंजो सर्टिफिकेट आहे जेको मूंखे स्मार्ट पीएलएस अकेडमी तरफ़ां ऑनलाइन ट्रेनिंग जे नतीजे में मिलियो। बहरहाल ही असां वटि हिकिड़ो मॉडल आहे। इन मॉडल खे जे हवाले खां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इन मॉडल में जेके असां वटि क्वालिटी असांजो इंडिपेंडेंट वेरिएबल आहे ऐं बिहेवियर इंटेंशन असां डिपेंडेंट वेरिएबल आहे। सैटिस्फिकेशन ऐं लॉयल्टी असां वटि ॿई डिपेंडेंट वेरिएबल बि आहिनि ऐं इन सां अलावा इहे जेके असांजा जेको आहे मेडिएटर बि आहिनि, यानी हिन में असांखे ॿ मेडिएटर मिलनि था। ठीकु आहे, हाणे असां छा कयूं, फौरी तौर ते असां इन जे रिज़ल्ट्स खे असां चेक था कयूं, कैलकुलस एल्गोरिथम अप्लाई करे ॾिसूं इन जा रिज़ल्ट्स असांजा कहिड़ा आहिनि। रिफ्लेक्टिव आहिनि त असां इन जे मथां कंसिस्टेंस स्मार्ट पीएलएस एल्गोरिथम रन कंदासीं ऐं जेकॾहिं इहे ऐं इन खां अलावा इन जे मथां टी वैल्यूज़ ऐं पी वैल्यूज़ हासिल करण लाइ वरी असां इन ते कंसिस्टेंट बूटस्ट्रैपिंग अप्लाई कंदासीं। जेकॾहिं फॉर्मेटिव आहिनि त पोइ ज़ाहिर आहे असां सिर्फ़ु जेको आहे उहो स्मार्ट पीएलएस जेको आहे उहो टेक्निक आहे उहा इन जे मथां रन कंदासीं। जीअं त असां वटि सभु रिफ्लेक्टिव आहिनि सो असां इन जे मथां कंसिस्टेंट पीएलएस एल्गोरिथम रन कंदासीं। कंसिस्टेंट पीएलएस एल्गोरिथम जो हिते आहे ऐं हिते असांखे कंसिस्टेंट पीएलएस एल्गोरिथम मिले थी, डायरेक्ट वञूं ऐं हिन जे हवाले खां मुंहिंजूं पोयूं वीडियोज़ आहिनि जंहिंमें हीअ सभु ऑप्शन अवां नथा ॼाणो त उहो ऑप्शन तव्हां उन जे बारे में सम्झी सघो था। ठीकु आहे, स्टार्ट कैलकुलेशंस। हिते असांखे रिज़ल्ट क्विक मिली वियूं असांखे पंहिंजी रिज़ल्ट्स ऐं असां पंहिंजे मॉडल ते मिली ॾिसूं त रिज़ल्ट असांखे केतिरा मिलिया आहिनि। ठीकु आहे, हीअ असांजा मुख़्तलिफ़ रिज़ल्ट्स आहिनि असांजा, जंहिंमें क्वालिटी जो हिकिड़ो पाथ आहे, लॉयल्टी खां वरी ॿियो पाथ आहे बिहेवियर इंटेंशन, उन खां पोइ क्वालिटी जो ॿियो पाथ जेको आहे उहो सेटिस्फिकेशन आहे, सेटिस्फिकेशन खां वरी जेको आहे असांजो बिहेवियर इंटेंशन ऐं इन खां अलावा वरी क्वालिटी जो जेको इम्पैक्ट आहे असांजो बिहेवियर इंटेंशन, यानी टोटल असांखे 5 पाथ मिलनि था। हिन मां कुझु डायरेक्ट पाथ आहिनि, कुझु इनडायरेक्ट पाथ आहिनि। उहे कहिड़ा आहिनि असांजा उहे बि असां चेक करे वठूं। एल्गोरिथम में वियासीं। अच्छा, हिते असांजी ही पाथ जेके कोएफिशिएंट्स आहिनि असांजा, हाणे इन में बिहेवियर इंटेंशन जेको आहे इन जो को बि असांखे ख़ाली मिले थो, छो इहो असांजो डिपेंडेंट वेरिएबल आहे, इन हवाले खां असांखे का बि रिज़ल्ट मिले थी। अच्छा, लॉयल्टी जो इम्पैक्ट तव्हांजे बिहेवियर इंटेंशन ते 49% आहे ऐं उन खां पोइ क्वालिटी जो वरी जेको इम्पैक्ट असां छा आहे, क्वालिटी जा असांजा ॿिनि मेडिएटर सां असांजो हिकिड़ो मेडिएटर असांजो लॉयल्टी आहे, ॿियो मेडिएटर असांजो सेटिस्फिकेशन आहे। सो इन करे असांजा इहे डायरेक्ट पाथ मिले थो ऐं इनडायरेक्ट पाथ बि असांखे हिते टोटल पाथ मिलनि था। त यानी क्वालिटी जो जेको इम्पैक्ट आहे उहो असांजो तव्हांजी बिहेवियर इंटेंशन ते, उन खां पोइ क्वालिटी जो इम्पैक्ट वरी तव्हांजो लॉयल्टी ते ऐं उन खां पोइ क्वालिटी जो इम्पैक्ट जेको आहे असांजो उहो असांजो जेको आहे वरी आहे सेटिस्फिकेशन ते केतिरो आहे। इहे टे असांजा आहिनि। अचो ॾिसूं भला मॉडल में, त हिते मॉडल में असां ॾिसूं था त क्वालिटी जो जेको इम्पैक्ट आहे असांजो उहो 0.7 यानी 72% आहे। ॿियो वरी क्वालिटी जो इम्पैक्ट असांजो सेटिस्फिकेशन ते 63% आहे। ॿियो क्वालिटी इम्पैक्ट वरी असांजो उहो जेको आहे उहो बिहेवियर इंटेंशन ते आहे इम्पैक्ट। ठीकु आहे, इहे 3-4 असांजा इम्पैक्ट आहिनि असांजा। ठीकु आहे, ऐं इन खां अलावा असां ही असांजो इम्पैक्ट अची वियो। ठीकु आहे, 3 इम्पैक्ट असांजा ही जेके असां सम्झियासीं। ॿियो इम्पैक्ट आहे सेटिस्फिकेशन जो असांजी बिहेवियर इंटेंशन जे मथां। ठीकु आहे, ही असांजो सर्टिफिकेशन इम्पैक्ट आहे 0.06% इम्पैक्ट आहे ऐं ही असांजो लॉयल्टी जो इम्पैक्ट बिहेवियर इंटेंशन। इहे 5 ई जेके असांजा जेके डायरेक्ट इम्पैक्ट आहिनि पाथ कोएफिशिएंट असांजे साम्हूं अची विया। उन खां इनडायरेक्ट पाथ असांजा वरी कहिड़ा आहिनि, उन में असांजो हिकिड़ो ई आहे क्वालिटी, जंहिंजो इम्पैक्ट असां बिहेवियर इंटेंशन ते ॾिसूं था। ठीकु आहे, उन खां पोइ टोटल इफेक्ट असां ॾिसंदासीं त टोटल इफेक्ट असांजा कहिड़ा आहिनि। अच्छा, टोटल इफेक्ट वरी असांजो
असां जॾहिं कंदा आहियूं त डायरेक्ट ऐं इनडायरेक्ट पाण में जेको प्लस कंदा आहियूं त असांखे टोटल इफेक्ट मिली वेंदो आहे। ही असांजो लॉयल्टी जो इफेक्ट आहे, क्वालिटी जो इन जे मथां इफेक्ट आहे इहे। ठीकु आहे, उन खां पोइ असां आउट लोडिंग में वेंदासीं त असांखे कुझु वायोलेशन मिली रहियूं आहिनि, यानी रेड कलर में। इन जो थोरो नंढो मां तव्हांखे ॿुधाए थो हलां त भई ही जेके कंट्रीब्यूशन जेको आहे इन जे मुक़ाबले ग्रीन जे मुक़ाबले में घटि आहे। ठीकु आहे, इहे असांजी रेंज 0.076 खां घटि आहे, 0.706 खां घटि आहे, इन करे इहे रेड कलर में आहिनि। ठीकु आहे, अच्छा उन खां अलावा थोरो हिन में जेकॾहिं असां एफ स्क्वायर आहे, आर स्क्वायर आहे, कंस्ट्रक्ट लाइबिलिटी आहे, डिस्क्रिमिनेंट, इहे तव्हां ॿियूं वीडियोस आहिनि उन में ॾिसी करे तव्हां इनखे चेक करे सघो था त यानी मॉडल जी मेजरमेंट ऐं मॉडल जी जेको आहे स्ट्रक्चरल मॉडल जा जेके उहे ठीकु आहिनि, उहे शयूं तव्हां हिन मां सम्झी सघो था। बहरहाल ठीकु आहे, हाणे असां हिन में बूटस्ट्रैपिंग करे ॾिसूं त छा असांखे इहे केतिरा जेकी सिग्निफिकेंट आहिनि। बूटस्ट्रैपिंग लाइ बि वरी बि कंसिस्टेंट पीरियड्स बूटस्ट्रैपिंग ई रन कंदा। ॿिए के ऑप्शंस आहिनि, मुंहिंजी पूरी वीडियो बूटस्ट्रैपिंग ते आहिनि, उनमें तव्हां ॾिसी वठो। अच्छा दोस्तों, हिते असांखे बूटस्ट्रैपिंग जा रिज़ल्ट मिली चुका आहिनि ऐं इन बूटस्ट्रैपिंग जे रिज़ल्ट्स में असां ॾिसंदासीं त असांखे जेके बि पाथ हिते नज़र अची रहिया आहिनि इनखे असां ॾिसी वठूं। ठीकु आहे, ही मुख़्तलिफ़ पाथ आहिनि, छा इहे असांजा सिग्निफिकेंट आहिनि या न आहिनि, इन जे हवाले खां बूटस्ट्रैपिंग जा ही रिज़ल्ट। ठीकु आहे, हाणे असां जेको बूटस्ट्रैपिंग जा रिज़ल्ट्स आहिनि, यानी लॉयल्टी टू बिहेवियर इंटेंशन, यानी ही लॉयल्टी टू बिहेवियर इंटेंशन जेको ही इम्पैक्ट आहे असांजो, छा इहो पॉज़िटिव आहे? त यकीन तौर ते ही पॉज़िटिव आहे। ठीकु आहे, जेके बि असांजा डायरेक्ट जेके आहिनि पाथ उहे सभु असांजा जेके आहिनि उहे असांजा सिग्निफिकेंट आहे, सवाइ इन सेटिस्फेक्शन जे ही थोरो नॉन सिग्निफिकेंट आहे। ठीकु आहे, सो यानी ई जेके बि उन खां पोइ असां टोटल इनडायरेक्ट इफेक्ट जेके आहिनि उहो असांजो हिकिड़ो ई आहे, जंहिंमें असां वटि क्वालिटी टू बिहेवियर इंटेंशन जेको उहो बि असांजो सिग्निफिकेंट आहे। ठीकु आहे, ऐं ही आहे स्पेसिफिक इनडायरेक्ट इफेक्ट जंहिंमें असां इंटरेस्टेड आहियूं। हाणे हिन में छा आहे त जेके असांजा मेडिएशन्स आहिनि, मिसाल मेडिएशन जा मॉडल जेके आहिनि उहो क्वालिटी थ्रू क्वालिटी जो इम्पैक्ट बिहेवियर इंटेंशन जे थ्रू सेटिस्फिकेशन जे, क्वालिटी जो इम्पैक्ट बिहेवियर इंटेंशन जे थ्रू लॉयल्टी जी। असां वटि ॿ मेडिएशन वारा रिज़ल्ट्स जेके पाथ आहिनि उन ॿिन्ही पाथ जो असांखे रिज़ल्ट ॾिए थो त उन में क्वालिटी सेटिस्फेक्शन ऐं बिहेवियर इंटेंशन यानी क्वालिटी सेटिस्फेक्शन। हाणे हिते जेको इहो जेको रिलेशनशिप आहे इहो असांजो नॉन सिग्निफिकेंट आहे, इन करे असां चऊं था त ही जेको असांजो मेडिएटर आहे सेटिस्फिकेशन, इहो असांजो हिते एज़ अ मेडिएटर जेको आहे उहो रोल अदा नथो करे, यानी ही मेडिएटर तौरु इहो मेडिएशन नथो करे। ठीकु आहे, ऐं इन खां अलावा वरी असां जेको ॿियो इम्पैक्ट जेको रिलेशन पाथ आहे उहो असांजो आहे क्वालिटी लॉयल्टी बिहेवियर इंटेंशन, ऐं इहो असांजो सिग्निफिकेंट आहे, यानी लॉयल्टी एज़ अ मेडिएटर तौरु हिते कमु करे रहियो आहे ऐं सेटिस्फेक्शन एज़ अ मेडिएटर तौरु हिते कमु न करे रहियो आहे। सो इहे रिज़ल्ट्स आहिनि। थोरो असां हिनखे अञा चेंज करे वठूं जेकॾहिं त ही असांजी थी वई मेडिएशन। अच्छा, ही असांजी पैरेलल मेडिएशन बि आहे जंहिंमें असां चेक कंदा आहियूं पैरेलल त भाई इन जो इम्पैक्ट जेको आहे हिन जे मथां, इन जो इम्पैक्ट ही पैरेलल मेडिएशन। पर जेकॾहिं असां सीरियल मेडिएशन तरफ़ वधूं त पोइ उन में असां छा कंदा आहियूं, जस्ट जेको आहे हिते खणी करे इन मथां इम्पैक्ट ॾींदासीं त ही सीरियल मेडिएशन थी वई। ठीकु आहे, या तव्हां हिनखे जेको आहे जेका लॉयल्टी आहे हिनखे मथे करे वञो, ठीकु आहे, हिनखे थोरो हेॾे करे वञो या हिनखे तव्हां हेठि कयो, तव्हां जहिड़ो बि कॉम्बिनेशन रखो उहो तव्हां ते आहे, उहो तव्हांजी जी ईज़ी रखे। ठीकु आहे, असां हिनखे थोरो ईंदा कयूं। ठीकु आहे, हिन जो ही चेंज करे वठूं। ठीकु आहे, ऐं हिन में असां जेको आहे सीरियल मेडिएशन तरफ़ वञूं था। ठीकु आहे, सीरियल मेडिएशन जो सॉरी असां हिन में हिकिड़ो पाथ कनेक्ट कयूं था, ही सीरियल मेडिएशन। ठीकु आहे, हाणे असांजो छा मक़सदु थियो त असां चेक था कयूं क्वालिटी जो इम्पैक्ट सेटिस्फिकेशन ते ऐं सेटिस्फिकेशन जो इम्पैक्ट वरी लॉयल्टी ते ऐं लॉयल्टी जो इम्पैक्ट वरी बिहेवियर इंटेंशन ते। ठीकु आहे, ॿियो इम्पैक्ट जेको असांजो आहे क्वालिटी जो इम्पैक्ट लॉयल्टी ते, लॉयल्टी जो इम्पैक्ट बिहेवियर इंटेंशन ते। ठीकु आहे, ही असांजा मुख़्तलिफ़ जेके असांजा वरी सीरियल मेडिएशन जेको आहे, हाणे जेको आहे ही 4 असांजा पाथ आहिनि। ठीकु आहे, अचो त भला इनखे ॾिसूं इन जा रिज़ल्ट्स कहिड़ा आहिनि। ठीकु आहे, ही असांखे रिज़ल्ट असांखे हिते मिली विया। ठीकु आहे, इन जा इन में अंदरि जेके तव्हां वैल्यूज़ आहे इहे आर स्क्वायर जा वैल्यूज़ आहिनि। अच्छा, ही असांखे जेको आहे इन जा पाथ डायरेक्ट पाथ जा रिज़ल्ट असांखे मिलनि था, उहे साॻी तव्हां ॾिसो था। हिन में असां इनडायरेक्ट पाथ में वञूं था ऐं टोटल इफेक्ट में ही असांजा डायरेक्ट पाथ। हाणे हिते असां ॾिसूं था त क्वालिटी जो इम्पैक्ट असां बिहेवियर इंटेंशन ते
उन खां पोइ लॉयल्टी ते ऐं उन खां पोइ सर्टिफिकेशन ते चेक कयोसीं त ही असांजो जेके इम्पैक्ट आहे त क्वालिटी जो सर्टिफिकेशन ते उन खां पोइ उन खां सर्टिफिकेशन जो लॉयल्टी ते ऐं उन खां पोइ बिहेवियर इंटेंशन त ही असांखे कुझु रिलेशनशिप मिलिया आहिनि त ही काफ़ी जेके इन से जेके वेट्स आहिनि लोडिंग वेट्स आहिनि उहे काफ़ी बहितर आहिनि 49% आहे 48% आहे 63% आहे ॾाढो बहितर जेके असांखे वेट्स मिली रहिया आहिनि हिन में ठीकु आहे हाणे असां ॾिसंदासीं उन खां अलावा अच्छा इन खां डायरेक्ट वेट जेको आहे उहो बि असांजो बहितर आहे ठीकु आहे छा इहे सभु सिग्निफिकेंट आहिनि या न इहो बि करे वठूं भला चेक इन लाइ कंसिस्टेंट बूटस्ट्रैपिंग असां इस्तेमालु कंदासीं 500 सब सैंपल सां अच्छा दोस्तों हाणे असांखे बूटस्ट्रैपिंग जा रिज़ल्ट्स मिली चुका आहिनि अचो त इन रिज़ल्ट्स खे चेक कयूं सभ खां पहिरियां त इहे जेके पाथ मुख़्तलिफ़ पाथ असांखे छा इहे सिग्निफिकेंट आहिनि या न आहिनि तो इन हवाले खां बूटस्ट्रैपिंग जा रिज़ल्ट्स आहिनि असांजा ही असांजा पाथ आहिनि जंहिंमें लॉयल्टी टू बिहेवियर इंटेंशन यानी असांजो लॉयल्टी जेको आहे ही लॉयल्टी टू बिहेवियर इंटेंशन इहो सिग्निफिकेंट आहे जेके मुख़्तलिफ़ असांजा पाथ ई तव्हां पाथ जेकी उहो सभु सिग्निफिकेंट आहे बजाए हिकिड़ी जी सेटिस्फिकेशन एंड बिहेवियर इंटेंशन मां जेको आहे उहो सेटिस्फाई यानी ही सेटिस्फिकेशन ऐं बिहेवियर इंटेंशन जेको ही इम्पैक्ट आहे इहो नॉन सिग्निफिकेंट आहे ॿिया सभु असां सिग्निफिकेंट आहिनि अच्छा असां इंट्रस्टेड आहियूं जेको आहे टोटल डायरेक्ट इफेक्ट सां गॾोगॾु स्पेसिफिक इनडायरेक्ट इफेक्ट ही जेके स्पेसिफिक इनडायरेक्ट इफेक्ट आहिनि जेके असांजा मेडिएशन जा रिज़ल्ट्स उहे हिते असांखे मिलनि था यानी असां क्वालिटी जो सेटिस्फेक्शन जो लॉयल्टी ते लॉयल्टी जो बिहेवियर इंटेंशन ते ऐं उन खां पोइ क्वालिटी जो लॉयल्टी ते उन खां ऐं जेको आहे बिहेवियर इंटेंशन ते जेको असां इम्पैक्ट ॾिसूं था इहे असांजे इम्पैक्ट जेके असांखे उहे मिलनि था स्पेसिफिक इनडायरेक्ट इफेक्ट्स में जंहिंमें असांजो पहिरियों रिलेशनशिप जेको आहे उहो आहे क्वालिटी लीड्स टू सेटिस्फेक्शन लीड्स टू लॉयल्टी इहो असांजो सिग्निफिकेंट आहे quality satisfaction and loyalty ठीक है quality satisfaction and ही loyalty ठीक है quality ही असांजो जो रिलेशनशिप आहे इहो असांजो सिग्निफिकेंट आहे ठीक है ऐं इन खां अलावा जेको ॿियो रिलेशनशिप आहे असांजो वरी ॾिसूं त आहे सेटिस्फेक्शन लॉयल्टी बिहेवियर इंटेंशन सेटिस्फेक्शन लॉयल्टी ऐं बिहेवियर इंटेंशन इहो बि असांजो रिलेशनशिप जेको उहो सिग्निफिकेंट आहे यानी इते लॉयल्टी जेको आहे उहो असांजो एज अ मेडिएटर तौरु कमु करे थो ऐं हिते सेटिस्फेक्शन एज अ मेडिएटर तौरु सही कमु करे थो ठीकु आहे उन खां पोइ जेको ॿियो रिलेशनशिप आहे उहो असांजो आहे क्वालिटी सेटिस्फेक्शन बिहेवियर इंटेंशन क्वालिटी सेटिस्फेक्शन एंड बिहेवियर इंटेंशन इहो जेको असांजो पाथ आहे मेडिएशन जो पाथ इहो असांजो नॉन सिग्निफिकेंट आहे यानी इन सूरत हाल में सेटिस्फेक्शन जेको आहे एज अ मेडिएटर तौरु किरदारु अदा नथो करे उन खां पोइ जेको असां सीरियल मेडिएशन वारो जेको आहे उन में जेके असांजा 4 वेरिएबल आहिनि 4 कंस्ट्रक्ट आहिनि क्वालिटी सेटिस्फेक्शन लॉयल्टी इते इहो बि असांजो सिग्निफिकेंट आहे इन जो मक़सदु जेका सीरियल जेका मेडिएशन आहे उहा बि असांजी जेका आहे उहा सिग्निफिकेंट आहे यानी सेटिस्फेक्शन ऐं लॉयल्टी एज अ मेडिएटर तौरु इस्तेमालु कमु करे रहिया आहिनि ठीकु आहे दोस्तों ही जेको असांजो रिलेशनशिप क्वालिटी लॉयल्टी बिहेवियर इंटेंशन इहो बि सिग्निफिकेंट आहे सभु हिकु जे ॿिया सभु जेके असांजा जेके मेडिएटर जेके रिलेशनशिप आहे या मेडिएटर तौरु कमु कनि था उहो करे रहिया आहिनि सीरियल मेडिएशन बि असांजी तव्हां हिन में सम्झी वियो अच्छा हिन में मां आख़िर में हिकिड़ो वधीक तव्हांखे हिकिड़ो जादू या मैजिक ॾेखारींदो त हिते असांजा जेके आहिनि ही हाईलाइट्स पाथ ही पाथ जेके आहिनि असांजा इहे सभु हाईलाइट थी विया आहिनि जंहिंजो जेतिरो कंट्रीब्यूशन पाथ जो वधीक आहे उहो ओतिरा थिक आहिनि ओतिरा थुल्हा आहिनि ॾिसो ही जेको लॉयल्टी फोर आहे इहो 25.7 इहो सभु खां वधीक इन जो ओतिरी थिकनेस वधीक आहे ऐं हिन जी थिकनेस ओतिरी घटि आहे ठीकु आहे सो ही ॾाढो ज़बरदस्त जेको फीचर आहे जेको शायदि तव्हां जेको आहे ॿिए कंहिं बि तव्हांखे हिन में ख़ासि घर में मूंखे जेका एमओसी उन में त अहिड़े क़िस्म जो को फीचर कोन्हे ठीकु आहे ऐं इन खां अलावा स्मार्ट पीडीएस हिकिड़ो इहो बि ॾाढो ज़बरदस्त आहे त केतिरो बि तव्हांजो मॉडल कॉम्प्लिकेटेड हुजे केतिरा बि उन में मेडिएटर हुजनि स्मार्ट पीडीएस आसानी उनखे हैंडल करे सघे थो आसानी उनजा रिज़ल्ट्स तव्हांखे ॾेई सघे ठीकु आहे उमेद कयां थो त हीउ जेको वीडियो आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो ख़ासि तौरु ते सीरियल मेडिएशन जी बि ॻाल्हि थी हुई ऐं वरी जल्दी तव्हां सां नई वीडियो में मुलाक़ात कंदासीं तेसिताईं अल्लाह हाफ़िज़